मम्मी लगे तो माई न ईंदई। छा कल भी छुट्टी कई मुई है, अज भी 12 था थियन अञा ताईं आई ना आहे। ईअं कीअं अचे तॾहिं मां सिधो थी कयांसि, इहो रोज़ न हलंदो। समझे छा थी कि असांखे माई न मिलंदी, ॻोल्हण ते 100 मायूं मिली वेंदियूं। जेतिरियूं बि छुट्टियूं कयूं अथई सभिनि जो हिसाब वठंदीमांसि, चईंदीमांसि जेतिरियूं बि छुट्टियूं कयूं अथई सभिनि जो हिसाब कर। अचण ॾी सॼे हिनखे, ॾिसजां हिनखे नानी यादि न ॾियारीमांसि न त मुंहिंजो नालो बि भक्ति न लॻे तो आई आहे। हाणे तूं ॾिस मां हिनखे कीअं सिधो थी कयांसि, ॾिस हाणे मूंखे। अरे शीला आ गई तुम? अरे मैं अपनी बेटी को वही बोल रही थी कि बेचारी बीमार होगी। ठीक है ना, खड़ी एक दिन छुट्टी की ना, उसमें क्या है। ले चाय भी पी, मस्त अदरक वाली। तू चुप कर, तोखे पोती ठाए ले। आजा बैठ, आराम से बैठ के चाय पी। ये ले खुरमा खा मस्त। कल तू नहीं आई ना, मैंने पूरा दिन बैठ के खुरमे बनाए। मैंने कहा शीला आएगी तो खिलाऊंगी। बुद्ध, मैं उन लोगों में से नहीं हूँ जो पैसे काटू। छाए गॾु मिली करे रहींदासीं प्यार मोहब्बत सां, छा करणो आहे पैसा कटे। कभी बस मेरे को धोखा मत देना, है ना। पैसे वैसे क्या काट के करूंगी न पुट। चवा न पी मां कल कि पैसा वैसा थोड़ी कटवाइन माइन जा। तबियत ठीक नहीं है क्या? इतनी देर से खंग रही है बेचारी, नहीं केॾो खंगे थी। हाँ लगे तो तबियत ठीक कोन तस। तू एक काम कर, तू सुठे सा वे, मैं तेरे घोट और तेरे लिए रात का खाना बना के दे रही हूँ, ठीक है। मम्मी मुंहिंजे लाइ बि मैगी ठाहे। चुप कर, ॾिसी थी एॾो कमु आहे घर में, मैगी ठाहे दे।